दरगाह चीज़ल शाह वटि बीठा आहियूं। अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे जंहिंमें केतिरा ई माण्हू त शहीद थी विया आहिनि, 37 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाया वञनि था। हिन वक़्तु असां उते चीज़ल शाह जी दरगाह ते ई मौजूदु आहियूं। अचो त हिते जेके अखियुनि ॾिठा शाहिद आहिनि, जेके उन टाइम हिते मौजूदु हुया, प्रोग्राम में मौजूदु आहे, अचो त हितां अखियुनि ॾिठनि शाहिदनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। वाक़ियो साईं असां वेठासीं, महफ़िल साईं जी अचण जो टाइम हुयो, महबूब जी मजलिस शुरू थियण वारी हुई, हा न साईं। बसि इहो 5:35 ते धमाको थियो, बसि ज़ोरदार धमाको थियो, ईअं ज़मीन बि लुॾी वई बाक़ाइदा। ज़मीन जो लुॾी वई त असां बि ख़ौफ़ज़दा थियासीं, जोसीं वॾो हिते धमाको थियो आहे, ख़बर न आहे अलाए छा थियो आहे। पोइ ख़बर पई त मस्जिद जे ओरियो हिते दरवाज़े जे गेट खां हिते वॾो ज़ोर आयो, धमाके वारो हिकिड़ो माण्हू आयो, जेको उनखे पकड़ियो बि सही, पकड़ियो उन सां ॻाल्हायो असां, पोइ धमाको ॿधलु हुयो, बम जेके ॿधल हूंदा आहिनि उन सां बम ॿधलु हुयो। बसि सिपाही उनखे पकड़ियो आहे, हलियो बीठो न आहे, पोइ उनखे हयो अथई कुंदाख वग़ैरह हयो अथई, पोइ को बटन दॿायो आहे, को कंप्यूटर सिस्टम हुयोसि, पोइ धमाको कयो, जंहिंमें पोइ 18-20 माण्हू शहीद बि थिया आहिनि, 55-56 माण्हू जेके ज़ख़्मी हालत में, जेको लाड़काणे कोई काॾे खणाए वियो आहे पंहिंजो। हीअ दरगाह रखियल शाह जो मेलो मल्हायो वेंदो आहे हिते, सुहिणे हीअ सती बि मल्हाई वेंदी आहे, 15 बि मल्हाई वेंदी आहे। साईं जन घर में हुया, साईं जन अचण जो बसि टाइम हुयो, बसि हुननि 5-10 मिंट निकिरण वारा हुया। उन खां बाद में पोइ साईं जन वारा देरि सां पहुता, असीं घणी देरि सां पहुता। इमदाद जी टीम वारा जल्दी न आया आहिनि, पुलिस बि तमामु देरि सां आई आहे। हिन दफ़ो जेको आहे पुलिस हमेशह ईंदी आहे, 18-20-25 माण्हू ईंदा आहिनि पुलिस वारा, सूबेदार, SHO, इंस्पेक्टर वग़ैरह, लेडीज़ पुलिस वारा ईंदा आहिनि हिते, हमेशह ईंदा आहिनि, मानी कंदा आहिनि, लंगर हलंदो आहे, फी सबीलिल्लाह मालिक हुसैन पाक जे नाले ते असां खाईंदा आहिनि। सर हे वाक़ियो शाम जो काचारी थींदी आहे, 7-15 हर माहवार 2 मेला थींदा आहिनि साईं जन जा। रखियल साईं जो मेलो थींदो आहे, 7-15 साईं चीज़ल साईं जो थींदो आहे। हे 15 साईं चीज़ल साईं जी अॼु मल्हाई वञे पई, जेकी माहवार हुयो शाम जी समाज जो टाइम हुयो। मां सिक्योरिटी इंचार्ज आहियां तुंहिंजो रज़ाकाराना। पोइ हिते सॼी बाउंड्री मां क्लियर करे वरी गेट ते वियुमि, गेट ते मुंहिंजा 2 माण्हू बीठा रज़ाकार, उन्हनि खे वरी ब्रीफ करणु वियुमि। ऐं पुलिस सरकारी SHO खे चयो मूंखे कांस्टेबल ॾे, उन कांस्टेबल ॾिनो, उनखे कांस्टेबल बि उहो जेको शहीद थियो मोलाई उनखे विहारियुमि। उन्हनि खे चयुमि बाबा होशियारु थियो, मतां बि कोई अंदरि टपे अहिड़ो को मशकूक माण्हू जा काशे उनखे हिते रोकियो। बसि मां बि उहो क्लियर करे वरी हिते पहुतो आहियां। तक़रीबन मिंट 2 गुज़रियो आहे त हेॾो धमाको थी वियो, त यकदमि असां पुॻासीं, वियासीं, ॾिसूं त असांजा 2 रज़ाकार बि ओरियो पिया आहिनि, सिपाही बि ओरियो शहीद थियो पियो आहे, सभु मखलूक पई वॾी के ज़ख़्मी हुया। पोइ यकदमि असां ज़ख़्मियुनि खे जेको आहे त अस्पताल ॾे रवानो कयोसीं, गाॾियूं घुरायूंसीं, बाद में वरी लाश बि, बसि पोइ तक़रीबन इहे एतिरी माना हादसो थी वियो वॾो। रखियल न हुयुसि, छाजे कांजो उनखे ॿधल हो न, असांजे रज़ाकार उनखे हथ जो हुयो, चेक कयो त उनखे लॻो त ॿिए खे चई बाबा इन सां बम आहे, अहिड़ी का मशकूक शइ आहे। पोइ कांस्टेबल खे चई त उन माना ईअं घुत आई भॼण जी तो कढ लॻा आयसि। कांस्टेबल बि अचे पुॻो, उनखे वतऊं त बसि उन पाण खे हिते उॾारियो आहे। तंहिंमें असांजा 2 रज़ाकार बि माना हिकिड़ो सीरियस हुयो, उनखे साह हुयो, माना ॻाल्हाए न पियो, उनखे खणी मोकिलियोसीं। बाक़ी हिकिड़ो थॾे ते शहीद थी वियो, मोलाई रमज़ान नालो उन जो मक्सी हुयो। ॿियो जेको डोमकी हुयो असांजो मनदोस्त नालो हुअसि। फुकरान हिते ड्यूटी ॾींदा आहिनि, पंहिंजी ख़िदमत कंदा आहिनि। माज़ी में बि 2005 में बि नंगर खाने ते थियो हो, साईं भठी ते लंगर हलाए पियो। उन दौर में बि उन टाइम में सिक्योरिटी जो अहिड़ो को अहवाल न हूंदो हो, पहिरियों नओं वाक़ियो हुयो, उते बि धमाको थियो, उते वॾो नुक़सानु थी वियो, तक़रीबन 70-80 माण्हू जे क़रीब शहीद थी विया। पुॼी वई हिते DC साहिबु आयो, SP TPO साहिबु आयो, असांजो सभु माना इंतिज़ामिया सॼी पुॼी वई। वरी अस्पताल गंदावा असांजी सेवल आहे अस्पताल, ओॾे जेको आहे सभु ज़ख़्मी ऐं डेथ बाडियूं सॼियूं ओॾे सां मुंतक़िल कयूंसीं। उतो हाणे के टीपल वयूं, के जेकाबाद माना ॿाहिरि माना जेके हिते माना लाड़काणे ताईं माना रेफर थी विया आहिनि। तव्हां मौजूदु हूं, इलेक्ट्रिशियन आहे, हिकिड़ो साउंड साइड कया पियो, काचारी जो तक़रीबन टाइम हुयो, साईं मालिक अचण वारो हुयो। पोइ जीअं सम्झो 20 या 15 मिंट जो टाइम हुयो साईं मालिक जे अचण में, त धमाको थी वियो। त एॾी टाइम असां ॿाहिरि निकिरी आयासीं, जेके बि डेड बॉडी पिया हुया, जेके ठपी पिया हुया, सरकारी माण्हू बि जेके हुया हितां जा इंचार्ज गंदावा, उहो बि तक़रीबन हिते पुॼी वियो। जी सर, अहिड़ी टाइम असांजा माण्हू मौजूदु आहे सिक्योरिटी वारा, जंहिं टाइम उहो इन्हनि को ज़ोरी इंटर थियो अंदरि, असांजा माण्हुनि जे गॾु लॻल आहे। ऐं हिकिड़ो पुलिस वारो बि हुयो उन सां कठे, जेको धमाके में शहीद थी विया 2। जी सर, ओड़ी टाइम न पुॼी सघियूं, तक़रीबन काफ़ी टाइम खां पोइ, अधु घंटे खां पोइ तक़रीबन जूं गाॾियूं आयूं खणण जे लाइ, ज़ख़्मियुनि जे लाइ, ऐं डेड बॉडी जेकी रखी उहे खणण जे लाइ। उन में बि असांजा रज़ाकार हुया जंहिं खणाया, ऐं उन्हनि जा बि पुलिस वारनि जा बि जिन जा रज़ाकार हुया। धमाके जे टाइम असां हिते दरगाह ते मौजूदु हुआसीं, जिथे धमाको थियो आहे उनखां थोरो परे हुआसीं, लेकिन धमाको वॾो थियो आहे।
असांखे उते आवाज़ महसूस थियो को वॾो धमाको थियो। जीअं धमाको थियण खां पोइ असां अची हिते पुॻासीं त काफ़ी माण्हू शहीद थी विया। उनखां अलावा काफ़ी फतड़नि पिया, कुझनि जो कीअं हथ हुयो, कंहिंजो ॿांह हुयो न हुयो। और उनखां अलावा जेको न असां बि वरी जेको आहे धमाके जे हिसाब सां मतिलबु की हिननि खे खयोसीं, गाॾियुनि में विधोसीं, हिननि खे अस्पताल मोकिलियोसीं। काफ़ी टाइम खां बाद पोइ आयूं आहिनि, तक़रीबन अधु घंटे खां बाद। जी सही शाम जो टाइम हुयो, 6 जो टाइम हुयो। असां बिजली जो कमु कंदा हुआसीं, बिजली जा लाइना मैना हिते विछायासीं, ॾाढा लोड बोर्ड रखियासीं। ॾिठोसीं ज़ोरदार हिकु धमाको थियो आहे, वॾो हिकिड़ो धुओं हिकिड़ो पैदा थी वियो आहे। असां चयोसीं असांजो जेको ट्रांसफार्मर आहे, अगरि असां ॿाहिरि जो निकितासीं त ॾाढो लाशां बिखरियल हुया, वॾा लाशां बिखरियल हुया। कोई संगत साथ असांजा जेका कमु करण वारा हुया, अदाकार हुया, सभु असांजा पंहिंजा हुया, पुकरा हुई सॼी असांजी कमु करण वारी हुई। उन्हनि जा लाशां पिया हुआ, औरतुनि जा पिया हुया। हिकु ॿ नंढड़ा नंढड़ा होटल वारा आहिनि, उनजा 2 पुटड़ा हुया, पाण होटल वारो हुयो, उते थॾे ते शहीद थी विया आहिनि। असां खणण में पूरा थी वियासीं, होश आवाज़ असांखे रहियो न। अञा तक उन बारूद जी बदबू अञा तक हले थी पई। ईअं न थियो त हिकिड़ो इंटरव्यू नंढो की ज़ख़्मी हुयो, असां उनखां पुछा कयासीं त तव्हां छा ॾोचाना। चए हिकिड़ो इहो माण्हू अहिड़ो सख़्तु आयो जेको गेट वारा तलाशी करण पिया, जीअं असां सिविल माण्हू तलाशी कंदा आहियूं, उहो तलाशी कंदा। चए हमरा जीअं हथ जे विधेसि पियो, उनखां ज़ोर ज़बरदस्ती निकितो गेट खां। उहे उनजे कढ भॼण लॻा। हिकिड़ो सिपाही बीठो हुयो हिते, उहो अची हिनखे ॿखे पहुची वियो। ॿखे जीअं हिनखे पहुची वियो त हे जीअं अॻिते थी टुकुर ते हिनखे न पिया छॾनि, 3 ॼणा कढ हुया, न पिया छॾनि। उन ई खणी हुते बटण आयो, वॾो ज़ोरदार धमाको थियो, वॾो धुओं जाॾे कारे फैलिजी वियो। हे सिक्योरिटी में कमु कंदो हो, तलाशी कंदो हो। साईं खे चवां हिते बीठो उते ड्यूटी पियो ॾे। पोइ अचानक हे आयो कुदरती, पोइ हिनखे तलाश पिया करनि। हे अचे हिनखे ॾिनई धिको, हाणे सम्झी वए। पोइ हे हितां भॻो त ॿियो सिपाही हुयो, उहो बि आयो। हिनखे चयईं बाबा इहो इन सां बम अथव, इहो भॻो थो वञे। ऐं भॻो हे हिन सां लह विचुड़ थी विढ़ंदा ईंदा हुआ पिया। पोइ साईं खे चवां कुदरती हे अॻिते आयो तक़रीबन 5-6 गाम। पोइ साईं खे चवां धमाको थियो। असां बि रोज़े जे अॻितां अलम जे भरिसां बीठा हुयासीं। धमाको थियो त असां ॻोल्हा कयोसीं, बाबा फिलाणो न आहे, रमज़ान वलद अब्दुल कादिर, असांजो भाणजो हुयो साईं। जी हा। पोइ साईं असां वियासीं, उन ॿियो मुंहिंजो भाणजो हुयो, उन खे चयुमि बाबा रमज़ान किथे आहे? चए मामा हिते हुयो। पोइ असां ॻोल्हण लॻासीं, हिनखे मोकिलियुमि, मां वियुमि। पोइ साईं वञे हिनखे ॾिठोसीं, पोइ कुदरती साईं हिनखे खणी आयोसीं हिते। पोइ बाद में माण्हू घणा मरी विया आहिनि। पोइ साईं खे चवां घणा माण्हू मरिजी विया आहिनि। पोइ असां उन्हनि खे लाश ॾिठोसीं त असांजो बि कुझु हाँ कचो थियो। पोइ छोकिरे खे खणी हिते आंदोसीं। पोइ बाद में अधु घंटे खां बाद में पोइ पुलिस आयो। और हिते तक़रीबन जेको आहे 18 जेको आहे त लाशा जेको आहे तो आंदऊं। और बाक़ी हिते कोई बि ज़ख़्मी जेको आहे त उहो न थियो। रास्ते में जेको आहे तक़रीबन कोई 2 जेको आहे फौत थी आहे। बाक़ी तक़रीबन 34 पहिरियों, पोइ 32 जेको आहे ज़ख़्मी सम्झो उहो पंहिंजो लाड़काणे ॾे तक़रीबन जेको आहे त विया हलिया। जी हा। बाक़ी भरिसां अचनि था पिया, हाणे बि इहे भरिसां वेठा आहिनि। इहे हिकिड़े जेको आहे डेरा मुराद जमारी जा जेको आहे त उहे पंहिंजो लाशो खणी वेंदा झट तो ई। जी हा। उहे पुलिस वारा विया आहिनि, थोरो हेॾे पंहिंजे था अचनि इनशाला जेको आहे। बाक़ी 2 जेको आहे डेड बॉडियूं हिते बाक़ी रहंदियूं, उहे पोइ अॼु राति अचनि, सुबुह जो अचनि, उन्हनि खे बि इतला थियल आहे तक़रीबन। कैमरामैन शकील सुमरो सां गॾु कामरेड अमीर मंगणाहार, दरगाह चीज़ल शाह, रखियल शाह, झल मक्सी।